एहतसाब अदालत में अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी पेशी जे मौक़े ते रेंजर्स पारां लिगी अॻवाननि खे दाख़िल थियण खां रोकण ते नओं तकरार पैदा थी वियो आहे। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जे एहतसाब अदालत में पेशी जे मौक़े ते सिक्योरिटी जूं ज़िम्मेवारियूं रेंजर्स संभाले वरितियूं। रेंजर्स एहलकारनि पारां जुडिशियल कॉम्प्लेक्स पहुचंदड़ लिगी अॻवाननि खे एहतसाब अदालत में दाख़िल थियण खां रोकियो वियो। परवेज़ रशीद, तलाल चौधरी, राजा ज़फ़र उल हक़, माइज़ा हमीद, दानियाल अज़ीज़, तलाल चौधरी, साद रफ़ीक ऐं ॿियनि लिगी अॻवाननि खे एहतसाब अदालत में दाख़िल थियण खां रोकियो वियो। उन रेंजर्स एहलकारनि पारां वकीलनि ऐं मीडिया जे नुमाइंदनि खे पिणु एहतसाब अदालत में वञण खां रोकियो वियो। उन मौक़े ते घरू वज़ीर एहसन इक़बाल पहुची सूरत-ए-हाल जो जाइज़ो वठी इंतिज़ामिया खे छंड पटी, जॾहिं त रेंजर्स जे कमांडर खे तलब कयो त हू मौक़े तां फ़रार थी वियो। घरू वज़ीर पारां कावड़ जे इज़हार बाद रेंजर जो सेक्टर ब्रिगेडियर आसिफ इक़बाल पहुची वियो, जंहिं वफ़ाक़ी वज़ीर दानियाल अज़ीज़ सां मुलाक़ात करे खेसि ख़ातिरी कराई। ब्रिगेडियर आसिफ इक़बाल जो चवणु हो त सिक्योरिटी जे ख़दशनि सबबि हिफ़ाज़ती इंतिज़ाम कया विया, जॾहिं त वज़ीर हाणे अदालती अङण में वञी सघनि था। रेंजर सेक्रेटरियुनि तरफ़ां इजाज़त मिलण बाद माइज़ा हमीद ऐं दानियाल अज़ीज़ खे वञण जी इजाज़त ॾिनी वई, जॾहिं त अक्सर लीगी अॻवान एहतसाब अदालत में वापसि वञी चुका हुआ।